नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची मां ख़बर ईंदा हलूं त आमिर लियाकत जी टीं शादी संदसि धीउ जो दुआ कार्ड मंज़र आम ते अची वियो आहे। पंहिंजे पीउ जी टीं शादी जी ख़बर खां पोइ आमिर लियाकत ऐं डॉक्टर बुशरा इक़बाल जी धीउ दुआ इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट कंदे चयो त महिरबानी करे मां पंहिंजे माण्हुनि खे अपील करियां थो त मुंहिंजे ख़ानदानी मामलनि सां लाॻापियल कंहिं बि पोस्ट में मूंखे टैग न कनि। हिन इंस्टाग्राम अकाउंट पंहिंजे आर्ट वर्क लाइ आहे। जेकॾहिं तव्हां इन जो एतिराम नथा करे सघो त तव्हां मूंखे फॉलो करे सघो था। इन वधीक चयो त हू कंहिं बि सवाल या तबसरे जो जवाब न ॾींदी ऐं न ई पंहिंजे ज़ाती ज़िंदगी बाबति का वज़ाहत पेश कंदी। वाज़ेह रहे त आमिर लियाकत खे पहिरीं ज़ाल डॉक्टर बुशरा इक़बाल मां 2 ॿार आहिनि, जिन में धीउ दुआ ऐं पुटु अहमद शामिल आहिनि। वाज़ेह रहे त आमिर लियाकत हुसैन अॼु इंस्टाग्राम ज़रिए पंहिंजी टीं शादी जी ख़बर ॾिनी ऐं पंहिंजी घरवारी सां गॾु हिकु तस्वीर शेयर कई, जंहिंखां पोइ सोशल मीडिया सार्फिन तरफ़ां खेसि सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।